इते असां ॿी अहम ख़बर शेयर कर रहा आहियूं। कराची में EVLC जी कार्रवाई, लोडिंग गाड़ियों चोरी कंदड़ टोले जा 3 जवाबदार गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां चोरी कयल ट्रक हथ कई वई। EVLC ॻुझे इतला ते कोरंगी ऐं मलीर जे इलाइक़नि में कार्रवाई कई। तर्जमान जो चवण आहे गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद मुराद, आमिर खान ऐं ज़ाहिद इक़बाल शामिल आहिनि। तर्जमान EVLC जो चवण आहे जवाबदार गाड़ियों सामान पहुचाइण लाइ किराए ते वठी ड्राइवरनि खे चालाकीअ सां नशो ॾेई गाड़ियों चोरी बि कंदा हुआ। कराची में EVLC जी कार्रवाई, लोडिंग गाड़ियों चोरी कंदड़ टोले जा 3 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां चोरी कयल ट्रक हथ कई वई। EVLC ॻुझे इतला ते कोरंगी ऐं मलीर जे इलाइक़नि में कार्रवाई कई आहे। तर्जमान जो चवण आहे गिरफ़्तार जवाबदारनि में मोहम्मद मुराद, आमिर खान ऐं ज़ाहिद इक़बाल शामिल आहिनि। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। कराची में EVLC कार्रवाई कई आहे। लोडिंग गाड़ियों चोरी कंदड़ टोले जा 3 जवाबदार गिरफ़्तार किया विया आहिनि।